जलाल चांडेजा सिंध में हारी नारी गॾह गाॾे वारा रेड़नि वारा ऐं उन खां अलावा गाॾियुनि वारा त जलाल चांडेजा दीवाना ऐं परस्तार हुया ऐं जलाल चांडे खे तमामु घणो सिंध में ॿुधंदा हुया ऐं जलाल चांडे जो एतिराम ऐं इज़त कंदा हुया। लेकिन जलाल चांडे जा वॾा वॾा माण्हू बि जेको आहे सो उहे परस्तार हुया। उन्हनि वॾनि माण्हुनि मां हिकिड़ो नालो ज़रदारी साहब जो बि आहे, जेको आसिफ़ अली ज़रदारी हिन वक़्तु मौजूदु आहे पाकिस्तान जो सदर आहे। उहो बि जलाल चांडे जो वॾो परस्तार ऐं जलाल चांडे जो हिकु तमामु घणो दीवानो हुयो ऐं आसिफ़ अली ज़रदारी जलाल चांडे सां तमामु घणो प्यारु कंदो हुयो ऐं हर वक़्तु पंहिंजे गाॾियुनि में ऐं पंहिंजनि ओताकनि में जलाल चांडे जा केस्टनि जो दौरु हुयो जंहिं टाइम में, ऐं केस्टूं उरूज ते हुयूं उन टाइम में। उन टाइम खां वठी आसिफ़ अली ज़रदारी जलाल चांडे जो दीवानो हुयो ऐं कमोबेश नवाबशाह ज़िले में जेके बि महफ़िलूं थींदियूं हुयूं उन टाइम में, जंहिं टाइम में ज़रदारी साहब सियासत में न हुयो ऐं जंहिं टाइम में ज़रदारी साहब हिकु पंहिंजे ॻोठ जो वॾेरो हुयो, उन टाइम खां वठी जेका बि महफ़िल थींदी हुई जलाल चांडे जी, त जलाल चांडे जी महफ़िलूं शौक़ सां ॿुधंदो हुयो। ऐं उन खां अलावा जलाल चांडे जी जेका बि एल्बम नई ईंदी हुई कैसेट जे सूरत में, त उहा पंहिंजे कमदारनि खे चई ऐं पंहिंजे नौकरनि खे चई उहे कैसेटूं घुराए करे ऐं जेको आहे सो आसिफ़ अली ज़रदारी जलाल चांडे जूं कलाम ऐं कैसेटूं ॿुधंदो हुयो। त दोस्तो जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन जेको आहे सो फ़नकार हुयो ऐं ख़ासि करे ज़िले जेको आहे सो नवाबशाह में तमामु घणो जलाल चांडियो मक़बूल हुयो। रक्षनि वारा गाॾियुनि वारा ऐं गाॾियुनि वारा जलाल चांडे जी मौसीक़ी ॿुधंदा हुया ऐं उहो कैस्टनि जे टाइम में कैस्टनि जे सूरत में जलाल चांडे जूं कैस्टूं हलंदियूं हुयूं जिथे किथे। आसिफ़ अली ज़रदारी साहब जलाल चांडे जूं कैस्टूं ॿुधंदो हुयो ऐं आसिफ़ अली ज़रदारी साहब हिकिड़े ॾींहुं जलाल चांडे खे पंहिंजे ओताक ते घुरायो ऐं उते मुलाक़ात थी ऐं फस्ट क्लास नमूने सां ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ऐं उन खां पोइ जेका फ़ोटो सेशन थी ऐं जेके फ़ोटू वायरल थिया जलाल चांडियो ऐं आसिफ़ अली ज़रदारी, उन मां हिकिड़ी तस्वीर हे तव्हांखे असां ॾसियूं पिया त इहा उन टाइम में तमामु घणी सिंध में मक़बूल थी ऐं इन फ़ोटू तमामु घणो जेको आहे सो नेट ते ऐं उन खां अलावा अख़बारनि में बि तमामु घणो मक़बूल थियो हुयो ऐं वायरल थियो हुयो। इन फ़ोटूअ खे तमामु घणो माण्हुनि पसंदि कयो हुयो त सिंध जो हिकु वॾो फ़नकार ऐं उन खां अलावा सिंध जो हिकु वॾो नालो जेको नवाबशाह ज़िलो ऐं मोरे जे जेको आहे सो मुतालक़े मोरे जो, इहे ॿई जेको आहे सो हिकु वॾो जेको आहे सो नाला हुया ॿई ऐं ॿिन्हिनि जी पाण में मुलाक़ात थी ऐं माण्हुनि इन मुलाक़ात खे तमामु घणो सारियो ऐं उन खां अलावा आसिफ़ अली ज़रदारी साहब तमामु घणी इज़त कई जेको आहे सो जलाल चांडे जी, पंहिंजे ओताक ते घुराए ख़िदमत चाकरी ऐं जेका बि जलाल चांडे जी ख़िदमत चाकरी ज़रदारी साहब कई उन जी नेकी पाण जलाल चांडे खोड़ सारनि महफ़िलनि में कई ऐं उन खां अलावा सिंध में हिकु वॾो नालो हुयो आसिफ़ अली ज़रदारी, जंहिं जलाल चांडे जी तमामु घणी नेकी बि कई ऐं तमामु घणी ख़िदमत बि कई ऐं जलाल चांडे जी ऐं आसिफ़ अली ज़रदारीअ जी यारी हुजण जे करे पीपल्स पार्टीअ खे बि तमामु घणो फ़ाइदो रसियो ऐं पीपल्स पार्टीअ जे जेको पार्टीअ जा जेके तराना हुया उहे बि जलाल चांडे आसिफ़ अली ज़रदारीअ जे चवण ते ॻाया ऐं उन खां अलावा मोहम्मद उर्स चांडे बि जेको आहे सो पीपल्स पार्टी जे लाइ पंहिंजा हिकु नगमा तयारु कया ऐं इलेक्शननि जे टाइम में इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा कलाम ऐं जेको आहे सो सॉन्ग पंहिंजे पार्टीअ जे जलसनि में ऐं पंहिंजे पार्टियुनि जे महफ़िलनि में जेको आहे सो इहे हलाया वेंदा हुया। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं इजाज़त अल्लाह।